अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौम न्यूज़ सां गॾु मां हासिल मेंगल अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां आगाह कंदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पवर जी रिपोर्ट मुताबिक़ असिस्टेंट कमिश्नर जोई बिशारत हुसैन, डिस्ट्रिक्ट इंक्रोचमेंट SHO दादू जिब्रान अली जतियार, मुख्तियारकार जोई अली शेर म्यूनसिपल जो अमलो साण करे ओतो जोई जे मुख़्तलिफ़ चौराहनि जे ॿिन्ही पासनि ते ताजरनि, दुकानदारनि ऐं होटलनि जे मालिकनि तरफ़ां नाजाइज़ इंक्रोचमेंट ख़िलाफ़ वॾो ऑपरेशन कयो वियो। जोई शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं रस्तनि जे ॿिन्ही पासनि ते पंहिंजो सामान विकिरो करण लाइ रखियल सामान जेको गैर क़ानूनी सरकारी अदन में रखियो वियो हुयो, जंहिंजे करे हर ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक में जंहिंमें रक्षा, जीप, कार, एम्बुलेंस एतिरे क़दुरु जो जोई जे शहरनि खे बि अचण वञण में तकलीफ़ थी रही हुई। इन जे करे ज़िले इंक्रोचमेंट SHO दादू जिब्रान अली जतियाल, असिस्टेंट कमिश्नर जोई ऐं मुख्तियारकार जोई जे अॻुवाणी में वापारियुनि, दुकानदारनि ऐं होटलनि वारनि जो रस्तनि ते रखियल सामान ट्रैक्टर ट्रालियुनि ज़रिए खणायो वियो। कानून सभिनी लाइ बराबरि आहे। जेको बि कानून जी बेगणी कंदो उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी।